Now I put the motion as moved to the House. All those in favor of the motion may say aye. All those against it may say no. I think the ayes have it and consequently the motion is adopted. The bill is now taken up clause by clause. The question is that clause 2 does stand part of the bill. All those in favor of it may say aye. All those against it may say no. I think the ayes have it and consequently clause 2 stands part of the bill. Clause 3. The question is that clause 3 does stand part of the bill. All those in favor of it may say aye. All those against it may say no. I think the ayes have it and consequently clause 3 stand part of the bill. Clause 4. The question is that clause 4 does stand part of the bill. All those in favor of it may say aye. All those against it may say no. I think the ayes have it and consequently clause 4 stands part of the bill. पाण मुरादो नोटिस जो अख्तियार सुप्रीम कोर्ट के 3 सीनियर तरीन जजिस के दिनो पियो। हाणे 3 रुकनी कमेटी पाण मुरादे नोटिस वठण जो फैसलो कंदी। पाण मुरादो नोटिस के फैसले ते 3 ॾींहनि अंदर अपील करे सकदी। क़ौमी असेंबली सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस ऐं प्रोसीजर बिल 2023 मंजूर करे वरितो। बिल जे मतन मूजिब चीफ जस्टिस ऐं 2 सीनियर जजिस से बदल कमेटी पाण मुरादो नोटिस वठण बाद ॿुधणी लाइ घटि में घटि 3 रुकनी बेंच भी कायम कंदी। पाण मुरादे नोटिस ते फैसले खिलाफ अपील 3 ॾींहनि अंदर दाख़िल करे सकदी। अपील 14 ॾींहनि अंदर ॿुधणी लाइ मुक़रर कई वेंदी। बिल में मोहसिन डावर जी इज़ाफ़ी तरमीम भी मंजूर कई वई, जंहिं तहत अपील जो हक़ रोलड़े जो शिकार केसिस ते भी हूंदो। मंजूर कयल बिल मूजिब आइनी ऐं कानूनी मामलनि ते 5 रुकनी बेंच जोड़ण लाज़मी हूंदी। अदालती सुधारण वारो बिल सुभाणे सेनेट मां भी मंजूर करायो वेंदो। चीफ जस्टिस का आमरियत है सुप्रीम कोर्ट में कायम किया तो इफ्तिखार चौधरी ने कायम किया, और वो भी उसी हाइब्रिड जंग में शामिल था जो शुरू तो पीपल्स पार्टी से हुए, मगर मकसद वो चार्टर ऑफ डेमोक्रेसी को खत्म करने। चीफ जस्टिस के पास कहां पावर है कि वो डैम फंड बना दे? कौन सा आइन, कौन सा कानून के मुताबिक कि वो पूरा मुल्क में सियासी कैंपेन करे, वो फाइनेंशियल कैंपेन, वो पैसा जमा करे? चीफ जस्टिस पाकिस्तान। हम अगर गलत सेक्रेटरी को कोई काम कह दे, वो काम पाकिस्तान के अवाम का भला के लिए भले हो, हम तो जेल जाएंगे। और ये लोग फिरौन की तरह बैठते हैं, अपनी मर्जी की आइन, अपनी मर्जी के मुल्क। किसी ने डैम बनाना है तो हम डैम बनाएंगे, किसी ने पंजाब हुकूमत का तख्ता ऑपोजिशन को दिलवाना है तो वो आइन को अपने फैसले में तोड़ते हैं। आखिरकार 2008 से लेके इस हाउस की तौहीन हो रहा था, मदर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन का तौहीन हो रहा था। एक वज़ीर आज़म के खिलाफ दूसरा वज़ीर आज़म के खिलाफ एक इदारा शामिल, साजिश में शामिल, और आखिरकार 2023 में पार्लियामान ने फैसला किया है कि हम इस कानून के थ्रू जवाब देंगे। सियासतदान अवाम जे भले लाइ सेक्रेटरी के को कम चवन था त जेल हलिया वञनि था। ही फिरौन वांगुर मर्ज़ी मूजिब आइन जी तशरीह कनि था। कहिड़ो कानून चवे थो त सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस डैम फंड ठाहे, जलसा ऐं जुलूस करे, सदाईं शराफ़त सां सियासत कई, पर आइन तोड़ण ते शरीफ़ न थींदासीं। परॾेही वज़ीर ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे चयो त इफ्तिखार चौधरी मुल्क में अदालती आमरियत कायम कई, जंहिंजो मक़सद जमहूरियत खे नुक़सान पहुचाए हाइब्रिड निज़ाम कायम करणु हो। 2008 खां पार्लियामेंट ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे। चूंडल वज़ीर आज़मनि खे घर मोकिलियो वञे थो। पार्लियामेंट ख़िलाफ़ साज़िश जो जवाब हिन कानून साज़ी ज़रिए ॾेई रहिया आहिनि। अदालत चाहे थी त सियासी निज़ाम हलंदो रहे, सियासी पारो घटिजण ताईं पुरअमन चूंडूं नथियूं थी सघनि। चीफ जस्टिस उमरता बंदियाल जी पंजाब ऐं केपी में चूंडूं मुलतवी करण खिलाफ पीटीआई जी तरफ़ा से रिमार्क। अदालत पीटीआई खां सियासी पारो घटाइण बाबति लिखत में ख़ातिरी तलब करे वरिती। चीफ जस्टिस चयो त ॿुधायो वञे त इलेक्शन कमीशन खे सदर पारां चूंडुनि लाइ ॾिनल तारीख़ रद्द करण जो इख़्तियार कंहिं ॾिनो आहे। 20 सालनि खां दहशतगर्दी जो मसइलो आहे, पोइ बि चूंडूं थींदियूं रहियूं आहिनि। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾे चयो त अक्टूबर में चूंड कराइणी हुई त सदर खे 30 अप्रैल जी तारीख़ छो ॾिनी वई। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी।
चूंडनि वारो केस 4-3 जी तनासुब सां रद्द थी चुको आहे। सदर इलेक्शन जी तारीख़ कीअं ॾिनी ऐं इलेक्शन कमीशन चूंड शेड्यूल कीअं जारी कयो। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस जमाल खान मंदोखेल जा रिमार्क्स। पीटीआई जी दरख़्वास्त ते रिमार्क्सनी ते जस्टिस जमाल खान मंदोखेल चयो त 4 जजिस जो ऑर्डर ऑफ कोर्ट आहे जेको अञा जारी नाहे थियो। जेकॾहिं केरु सम्झे थो त 2 जजिस बेंच जो हिसो न हुया त ॿुधाए। अदालती हुकुम 4 जजिस ते ॿधल हो। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स में चयो त 1 मार्च जे इख़्तिलाफ़ी नोट में किथे बि लिखियलु नाहे त फ़ैसिलो 4-3 जो आहे। खुलियल अदालत में 5 जजिस केस ॿुधो ऐं फ़ैसिले ते सहियूं कयूं। जस्टिस मंदोखेल जवाब में रिमार्क्स ॾिना त मुख़्तसिर फ़ैसिले में जजिस जो इख़्तिलाफ़ी नोट वाज़े लिखियलु आहे। जस्टिस यहया अफरीदी ऐं जस्टिस अतर मनोला बि फ़ैसिलो ॾिनो। छा ॿिन्ही जजिस जो फ़ैसिलो हवा में उॾी वियो? सुप्रीम कोर्ट क़ाइदा ठहण ताईं आर्टिकल 184(3) तहत वरतल पाण मुरादो नोटिस जा समूरा केस मुलतवी करण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी ख़ुसूसी बेंच सुप्रीम कोर्ट में हाफ़िज़ क़ुरान खे 20 इज़ाफ़ी मार्कूं ॾियण बाबति पाण मुरादो नोटिस केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ख़ासि बेंच में जस्टिस अमीनुद्दीन ऐं जस्टिस शाहिद वहीद बि शामिल हुआ। फ़ैसिलो 2-1 जे तनासुब सां ॿुधाए पियो। फ़ैसिले मूजिबि चीफ जस्टिस खे ख़ासि बेंच ठाहिण जो अख़्तियार नाहे। सुप्रीम कोर्ट खे पंहिंजा ज़ाब्ता ठाहिण जो अख़्तियार आहे। सुप्रीम कोर्ट रुगो चीफ जस्टिस न पर चीफ जस्टिस समेत ॿियनि समूरनि जजिस ते ॿधल आहे। फैसला हुआ है, एक तरफ कहा जा रहा है कि ये 3-2 का फैसला है, ये भी मुअज़्ज़ज़ जजेस साहबान की तरफ से कहा जा रहा है, और एक तरफ कहा जा रहा है कि 4-3 का फैसला है, ये भी मुअज़्ज़ज़ जजेस ही फरमा रहे हैं। तो ये मामला जब तक क्लियर नहीं होता और इसके मुतल्लिक़ ये कहना कि जी ये अंदरूनी मामला है, सुप्रीम कोर्ट का फैसला जो है वो अंदरूनी मामला नहीं हो सकता। ये मामला जो है इससे पूरी कौम जो है वो मुंसलिक है, इसलिए इसके ऊपर अबहाम जो है वो दूर होना चाहिए, और ये अबहाम जो है वो लार्जर बेंच या फुल कोर्ट बेंच जो है वही दूर कर सकता है। और इस बारे में इससे पहले भी हमारी तरफ से इस्तदा रही है, आज भी हमारी ये इस्तदा है कि इस सो मोटो नोटिस को पहले 9 फिर 7 फिर 5 जजेस समाअत करते रहे हैं। इसे अब भी जो है वो अगर फुल कोर्ट की तरफ ले जाया जाए तो ये मामला जो है वो ज्यादा खुशअस्लूबी से हल हो सकता है। पंजाब में चूंडनि बाबति फ़ैसिलो 4-3 जो आहे या 3-2 जो। हुकूमत मुंझारो ख़त्म करण लाइ सुप्रीम कोर्ट जो फुल कोर्ट जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त सुप्रीम कोर्ट जो मामलो अंदरूनी मामलो नथो थी सघे। पार्लियामेंट अदालती सुधारण वारो फ़ैसिलो देर सां ज़रूर कयो आहे पर दुरुस्त फ़ैसिलो कयो आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त ॻाल्हियूं ज़रूर थियण घुरिजनि पर उन जो पैरामीटर तय थियण ज़रूरी आहे। रुगो सियासतदान स्टेक होल्डर्स नाहिनि, समूरनि धुरिन खे विहारणो पवंदो। कांग्रेशनल हियरिंग्स होनी है पाकिस्तान के एटमी प्रोग्राम के ऊपर। पाकिस्तान की जो वहां की कांग्रेस है वहां के ऊपर ये बातें होंगी, और वहां पे ये बात आएगी कि एक ऐसा मुल्क जिसके पास $10 मिलियन भी नहीं है अपना इलेक्शन करवाने के लिए, क्या उसे एटमी प्रोग्राम जो है वो उसको रखना चाहिए? क्या उसे लॉन्ग रेंज मिसाइल्स प्रोग्राम्स रखने चाहिए? और IMF ने पहले ही कह दिया कि इलेक्शनों से हमारा ताल्लुक नहीं है। बहुत ही खतरनाक आर्गूमेंट हुकूमत दे रही है, और ये आर्गूमेंट कि पाकिस्तान बहैसियत रियासत एक नाकाम रियासत है, हुकूमत की तरफ से ये आर्गूमेंट एडवांस करना जितनी इसकी मजम्मत की जाए उतना कम है। हुकूमत सुप्रीम कोर्ट में खतरनाक मौक़िफ़ रखियो आहे। हुकूमत मूजिबि पाकिस्तान नाकाम रियासत आहे, दहशतगर्दी खे मुंहुं नथा ॾेई सघूं। पेसाब नाहिनि, शुक्र आहे त अॼोकी ॿुधणी लाइव न हुई। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त चीफ जस्टिस खे गुज़ारिश आहे त हुकूमत जो मौक़िफ़ लिखत में न वरितो वञे। इलेक्शन कमीशन मञियो त सुप्रीम कोर्ट जो चूंडनि वारो फ़ैसिलो अक्सरियत जी बुनियाद ते हो, इन करे तारीख़ ॾिनी। शेख रशीद चयो त हुकूमत चूंडनि खां भॼण चाहे थी पर खेनि भॼण न ॾींदासीं।
पीटीआई चेयरमैन इमरान खान जा औरत जज खे धमकियूं ॾियण वारे केस में ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। अदालत इमरान खान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द कंदे ज़मानत जोगनि गिरफ़्तारी वारंट खे ज़मानत न थियण जोगनि वारंट्स में तब्दील करे छॾियो। इमरान खान खे 18 अप्रैल ते गिरफ़्तार करे पेश थियण जो हुकुम। नून लीग जे सीनियर नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त 6 सालनि ताईं गॾह ते लकीरूं कढी खेसि ज़ेबरा बणाइण जी हर मुमकिन कोशिश कई वई, पर सहूलतकारनि जे वञण सां लकीरूं मिटिजी वयूं। 6 महीननि में छितनि जा लेंटर बि खुली वेंदा आहिनि, पर हिन जो प्लस्टर नाहे खुलियो। कसूर में जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त शींहं जी खल पाइण सां घड़ी चोर शींहं नथो थी सघे। कानून जी हुक्मरानी दावेदार गिरफ़्तारीअ खां बचण लाइ लिखी वञे थो। गिदड़ खे लीडर बणाइण जूं कोशिशूं नाकाम थी वयूं। हाणे हू परेशान आहे। ब्लड प्रूफ बंकर में वेही इमरान खान माण्हुनि खे ख़ौफ़ जा बुत टोड़ण जा भाषण ॾिए पियो। कानून जी हुक्मरानी रुगो तक़रीरुनि ताईं महदूद आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी फंडिंग बाबति तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। इलेक्शन कमीशन जे वकील अदालत खे ॿुधायो त कमीशन आइनी इदारो आहे, स्क्रूटनी लाइ को वक़्तु नथा ॾेई सघूं, प्रोसेस हली रहियो आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक इलेक्शन कमीशन जे वकील खे मुख़ातिब थींदे चयो त चूंडूं त अव्हां कराए न रहिया आहियो, इहे बि अक्टूबर में आहिनि, तेसीं ताईं ही कम ई करे वठो। IMF सस्ते पेट्रोल वारी स्कीम ते सख़्त एतराज़ वारींदे हुकूमती तजवीज़ रद्द करे छॾी। IMF सवाल उथारींदे चयो आहे त ॿुधायो वञे त स्कीम लाइ केतिरी सब्सिडी घुर्बल हूंदी ऐं उहा किथां ईंदी। हुकूमत इहो बि ॿुधाए त हिन स्कीम सां केतिरो नुक़सानु थींदो। आलमी मालियाती इदारे हुकूमत खां समूरो प्लान तलब करे वरितो।